खबरों ने अपडेट के सिलसिले के वधाईंदे चूहड़ जवाली मां शाहिद हुसैन की रिपोर्ट आहे त शाह बंदर जे ॻोठ गुल मोहम्मद चर्जो में चर्जा बिरादरी के विंदुरनि में झेड़ो थियो आहे। लतूं मुकूं लॻण सबब 3 साला नौजवान क़त्ल थियो आहे। इहा अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कयूं पिया। चूहड़ जवाली मां शाह बंदर जे ॻोठ गुल मोहम्मद में विंदुरनि में झेड़ो थियो आहे। 3 साला नौजवान क़त्ल थियो आहे। शाह बंदर जो ॻोठ मोहम्मद चर्जो में चर्जा बिरादरी के विंदुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थियो आहे। नतीजे में लतूं मुकूं लॻण सबब 3 साला नौजवान गुलाम नबी पुट गुल मोहम्मद मौके ते फोत थी वियो आहे। इतला मिलण ते चौंचो जलवाणी पुलिस ॻोठ गुल मोहम्मद में पहुची नौजवान के लाश के तहवील में वठी रोल हेल्थ सेंटर चूहड़ जमाली आंदो, जिते मक़तूल नौजवान जे भाउ सलीम ॿुधायो त असांजे भाउ के बिरादरी जे माण्हुनि मामूली ॻाल्हि तां लतूं ऐं मुकूं हणी क़त्ल कयो आहे। इल्ज़ाम हणंदे चयो त मुंहिंजे भाउ के क़त्ल कराइण में मां दरिया बिरादरी जे माण्हुनि जो हथ आहे। वो झेड़ो कराए मुझे भाव के कत्ल करायो आहे।